हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ज़मानो 1800 क़बल मसीह। ईरानी नार जे मुंह वटि ऊर भर सां हिकु रेढार इब्राहिम पंहिंजूं रिढूं चाढ़ींदो हो। हू हिकु अहिड़ो माण्हू हो जंहिं मां 1800 क़बल मसीह में ॿिनि अहिड़ियुनि क़ौमनि टिनि मज़हबनि जी शुरूआत थी जिन में अक़ीदे जो बुनियादु हिकु ख़ुदा खे मञण ते रखियलु हो। पुराणे अहदनामे में ॼाणण लाइ त ख़ुदा खेसि हुकुम कयो त हू कनान नाले हिकु नए मुल्क ॾांहुं वञे। चयो वञे थो त कनान में संदसि पुटु इसहाक जे करे यहूदी क़ौम, यहूदी मज़हब ऐं ईसाईयत जनम वरितो ऐं संदसि पुटु ईसाईयत इस्माइल जे करे अरब क़ौम ऐं इस्लाम वजूद में आयो। ऊर अॼोके इराक जे दजला ऐं फुरात नदियुनि जे विच में जेका ज़रखेज़ी वादी आहे तंहिंजे घणनि ई शहरनि मां हिकिड़ो शहर हूंदो हो। ज़माने में उन इलाइक़े खे मेसोपोटेमिया सॾींदा हुआ। उहो इलाइक़ो विच ओभर जे उन्हनि ॿिनि इलाइक़नि मां हिकु हो जिते सभ खां पहिरियां ई माण्हू अची पंहिंजा अझा अॼा पोख पोखणु शुरू कई तहज़ीबनि जा बुनियाद रखिया हुआ। उन्हनि मां ॿियो इलाइक़ो नील नदी जी माथिरी हुई। उहे ॿई इलाइक़ा हिकु अहिड़े ज़रखेज़ ज़मीन वसीले हिक ॿिए सां ॻंढियल हुआ जंहिंजी ॿई शक्ल हिकु कमान वांगुरु हुई। तंहिं करे उन्हनि खे चवंदा ई ज़रखेज़ हिलाल हुआ। मेसोपोटेमिया जे माण्हुनि जी अक्सरियत सुमेरी नस्ल मां हुई, पर इब्राहिम आर्मीनियाई नस्ल जो हो। आर्मीनियाई खाना बदोश मालूंद माण्हू हूंदा हुआ जेको घणो खाद खुराक ऐं पाणी जी तलाश में निकिरी अची शहरनि जी पसगिरदाई वारनि आबाद इलाइक़नि में वेठा हुआ। कंहिंखे बि ख़बर न आहे त उहे कहिड़ा सबब हुआ जिन जे करे कुटुंब जी वॾे ऐं इब्राहिम जे पीउ तारा ऊर खे छॾे उत्तर तरफ़ हारान ॾांहुं लॾे वञण जो फ़ैसिलो कयो। पर ईअं थो लॻे त खेसि बहितर चरागाह जी ॻोल्हा हुई ऐं हारान जीअं त बहितर चरागाह वारो हंधु हुअण सां गॾु हिकु अहिड़ो इलाइक़ो पिणु हो जितां जा माण्हू साॻियुनि देवताउनि जी पूॼा कंदा हुआ जिन खे ऊर जा माण्हू बि पूॼींदा हुआ। तंहिं करे उन इलाइक़े में खेसि वधीक पंहिंजाप नज़र आई हूंदी। तारह हारान में वफ़ात कई। संदसि वफ़ात खां पोइ इब्राहिम पंहिंजी आकह जो वॾो थियो। चयो वञे थो त लॻभॻि उन ज़माने में हिकु अहिड़े नए ख़ुदा इब्राहिम सां ॻाल्हायो जंहिं जे बारे में अॻे कंहिंखे बि ख़बर न हुई ऐं खेसि हुकुम ॾिनई त हू पंहिंजी ज़ाल सारा ऐं पंहिंजे भाइटे लूत खे साण करे हिकु नए मुल्क ॾांहुं वञे। इहो मुक़दस किताबनि वारो ख़ुदा हो। इब्राहिम उन जे हुकुमनि खे मञींदे सारा ऐं लूत खे साण करे ज़रखेज़ हिलाल वारो पटो वठी पंधु पियो तां जो अची उर्दन नदी जे ओलह वारे जाबुलू इलाइक़े में पहुतो। हिते ख़ुदा वरी खेसि ॾेखारी ॾिनी ऐं चयाईं त मां ही मुल्क तोखे वरसे में थो ॾियां। इब्राहिम उते पंहिंजो तंबो खोड़ियो, ख़ुदा जे हुज़ूर में कुर्बानी ॾियण लाइ हिकु कुर्बान गाह जोड़ियाईं ऐं पंहिंजनि रिढनि जो धण चढ़ण लाइ खोले छॾियाईं। उन्ही खां पोइ केतिरनि ई सालनि ताईं पंहिंजे माल खे चाढ़ण लाइ जेतोणीकि इब्राहिम मिस्र ताईं बि वञी निकिरंदो हो पर हमेशह कनान ॾांहुं मोटी ईंदो हो जंहिं लाइ ख़ुदा जो साणुसि वादो थियल हो त हू इहो मुल्क संदसि वारसनि खे ॾींदो। इब्राहिम खे बे औलाद हुअण जो मसइलो अञा ताईं दरपेश हो। सारा हिकु सुंढ औरत हुई। हज़रत इब्राहिम ॿी घर वारी बीबी हाजरा जेका मिस्र जी बादशाह जी धीउ हुई ऐं हुन इब्राहिम अलैहिस्सलाम जे निकाह में ॾिनी हुई जीअं उहा बीबी सारा जी ख़िदमत करे, जंहिंजी करामतनि खे ॾिसी ॾाढो मुतासिर थियो हो। हाजरा इब्राहिम मां पेट सां थी। ख़ुदा हाजरा खे ॾेखारी ॾेई ॿुधायो त हू इस्माइल नाले हिकिड़े पुट खे जनम ॾींदी जेको हिकु क़ौम जो अबो थींदो। वाक़ई खेसि पुटु ॼायो। संदसि पुटु इस्माइल वॾो थियो ऐं हिकु मिस्री छोकिरी सां शादी कयईं जंहिं मां खेसि 12 पुट थिया। अरब उन्हनि पुटनि संदसि पीउ ऐं संदन ॾाॾे इब्राहिम खे पंहिंजी क़ौम जो पायो विझंदड़ सम्झंदा आहिनि। इस्माइल इब्राहिम जो अकेलो ई पुटु न हो। किसे में ॼाणण लाइ त ख़ुदा वरी इब्राहिम खे ॾेखारी ॾिनी ऐं हिन दफ़े खेसि अहकामनि ऐं अलहामनि जी फ़हिरिस्त अता कंदे खेसि अलहाम कयो त सारा खे इसहाक नाले पुटु ॼमंदो। इहा ख़बर ॿुधंदे इब्राहिम ऐं सारा अजब विचां खिलण लॻा छाकाणि त उन वक़्त ताईं सारा जी ॼमार 90 साल ऐं इब्राहिम जी उमिरि 100 साल थी चुकी हुई। पर ख़ुशख़बरी पूरी थी ऐं साल जे अंदरि सारा खे पुटु ॼाओ। इब्राहिम खे जॾहिं ख़ुदा जो हुकुम मिलियो त पंहिंजे प्यारे पुटु इस्माइल जी कुर्बानी पेश करे तॾहिं हू ख़ुदा जे हुकुम जी पोइवारी करण लाइ तयारु थी वियो।
हुन पंहिंजे पुट जे कुल्हनि ते काछियूं रखियूं ऐं ॿेई गॾिजी मोरिया जे जबल ते चढ़िया, जिते खेनि इहा कुर्बानी पेश करणी हुई। इब्राहिम पंहिंजे पुट खे चौ खंभो ॿधी काठियुनि जी ढिग मथां विहारियो। कुहण वारो हो तॾहिं ख़ुदा खेसि रोके छॾियो, छो त इब्राहिम पंहिंजी सचाई साबित करे चुको हो। उते हिकु दुंबो ज़ाहिर थियो ऐं इस्माइल बदिरां उन खे कुर्बान कयो। वारसनि पैदा करण लाइ खेसि इसहाक लाइ हिकु ज़ाल ॻोल्हणी हुई। हुन न पए चाहियो त संदसि पुट जो परिणो कंहिं बि कनानी औरत सां थिए, छाकाणि त इब्राहिम जे ख़ुदा खे मञींदड़ कुंवार कनान मां कान मिली सघी हा। तंहिं करे हुन पंहिंजी सभ खां वधीक भरोसे वारे नौकर खे वापसि हारान ॾांहुं मोकिलियो त जीअं इसहाक लाइ का मुनासिब छोकिरी ॻोल्हे लहे। नौकर इब्राहिम जे भाउ नहूर जी पोटीअ रीका खे इसहाक जे ज़ाल थियण लाइ चूंडियो। मुंड में त रीका बि सारा वांगुरु सुंढ थे लॻे, पर पोइ हुन 2 जाड़ा पुट ॼणा। उन्हनि मां पहिरीं पुट जो नालो ईसा ऐं ॿिए जो याकूब रखियाऊं। पहिरीं पुट ईसा हिकिड़े भेरे ॾाढो बुखायल हो, तंहिं करे हुन याकूब खां खाधो घुरियो। याकूब खेसि इन शर्त ते खाधो खाराइण लाइ तयारु थियो त हुन पंहिंजे पहिरीं हुअण जो हक़ खेसि खाधे खाराइण जे एवज़ विकिणी ॾे। ईसा ईअं ई कयो। याकूब खे 12 पुट हुआ, जिन लाइ चयो वञे थो त उहे ई इसराईल जी औलाद मां पैदा थियल 12 कबीलनि जा बानी हुआ।